सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, ख़ालिक तुंहिंजे खांद जो परो पांदु न को, नालो रब संदो रहियो आहिम रूह में। क़ुरान पाक में इंसान जे आज़ादीअ जी तमामु गहरी ॻाल्हि थियल आहे। माण्हू छाकाणि त परवरदिगार जो वॾो असरार आहे, तंहिं करे उन माण्हूअ जे ई चौगिर्द समूरा आसमानी किताब गर्दिश था कनि। सुहफ़ इब्राहिम व मूसा जी ॻाल्हि हुजे, हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़बूर जी ॻाल्हि हुजे, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे तौरेत जी ॻाल्हि हुजे, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे इंजील जी ॻाल्हि हुजे, मिठे मुरसल हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ुरान मुक़द्दस जी ॻाल्हि हुजे, उन्हनि सभिनी किताबनि जो, उन्हनि सभिनी सहीफ़नि जो, समूरनि आसमानी तालीमात जो, या जेके दुनिया में ॾाहा थी गुज़रिया, जेके नबीअ न हुया या रसूल न हुया पर तारीख़ जा अज़ीम इंसान थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जी समूरी तालीमात जो मौज़ू छा आहे? इंसान। छो त सॼी काइनात जो वॾे में वॾो असरार इंसान आहे। वलक़द करमना बनी आदम व हमलना फिल बर वल बहर। धरतीअ जा ॿ हिस्सा आहिनि, हिकिड़ो हिसो ख़ुश्कीअ ते ॿधल आहे, हिकिड़ो हिसो पाणीअ ते मुश्तमिल आहे। वल बहर मिदादा, समुंड आहिनि जिन जी वुसअतूं अणकथ आहिनि। ऐं इहो कॉस्मोलॉजी में जेके फ़िज़ाउनि जा मंज़र बयानु थियल आहिनि क़ुरान पाक जे मौज़ूआत जे हवाले सां, उन में जेको फ़िज़ा जो तसवुरु आहे, फ़िज़ा में जेको स्पेस आहे, उन स्पेस में जेके वॾा वॾा गोला गर्दिश कनि पिया, उन्हनि में धरती हिकु उहो गोलो आहे जंहिं ते सॼी काइनात जो तवज्जो ऐं जंहिं ते सॼी काइनात जे जोड़ण जे पस मंज़र में जेका बि ख़ल्क़णहार जी गुज़ारत सलिजे थी, उन जो तालुक़ु ज़मीन सां आहे। अल्लाह साईं फ़रमाए त मूं धरतीअ ते इंसान खे मुकर्रम करे पैदा कयो आहे। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। बनावत में त हू हसीन आहे ई आहे, पर पंहिंजे हैसियत में परवरदिगार आलम जेका हुन खे अता फ़रमाई आहे तकरीम, इज़त, उहा बेमिसल आहे। सबबु उन जो असां बार बार बयानु करे चुका आहियूं, छाकाणि त इंसान खे परवरदिगार आलम पंहिंजे कुदरत जे हथनि सां तख़लीक़ फ़रमायो आहे। ख़लक़्तु बियदय्य क़ुरान पाक में बार बार बयानु थियल आहे। ऐं ॿियो इंसान जेको जहिड़ो आहे त उन जे जिस्म में मौजूदु जेको रूह आहे, जेको उन जे नफ़्स खे मुतहरिक थो रखे, जेको उन जे नस्मे खे पुरनूर थो रखे, उहो रूह जेको आहे परवरदिगार आलम जे ज़ाते अक़दस जे रूह मंझां फूकियल रूह आहे। इन जे करे अल्लाह साईं फ़रमाए त वलक़द करमना बनी आदम। बनी आदम में इंसान जो जेको रुतबो आहे, ख़ुदि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां इंसानियत जी इब्तिदा थी थिए। इंसानियत जे उन इब्तिदा में परवरदिगार आलम जॾहिं इंसान खां अॻ में धरतीअ खे ख़लक़ियो त
धरतीअ जी जो फहिलाउ जॾहिं थियो, बिग बैंग थियो न, कानता रतकन फतकनाहुमा, हिकु मरकज़ी नुक़्तो हुयो जेको टुबके जेतिरो पियो नज़र अचे। उन टुबके में फहिलाउ थियो, उन फहिलाउ में ओचितो हिकिड़ो धमाको थियो। उन धमाके जे पस मंज़र में परवरदिगार आलम जो यकीनन अमुर आहे, जेको इंसान जे ख़ल्क़णहार जे पारां इंसान जे तख़लीक़ जो सबबु बयानु थिए पियो। उन में वॾे में वॾो जेको राज़ बिग बैंग जो ऐं धमाके जो आहे, उन जे लाइ क़ुर शरीफ़ में फरमायल आहे त कानता रतकन फतकनाहुमा, गुतियल हुई हीअ काइनात पाण में, पोइ उनखे असां धमाके सां टोड़ियोसीं। धमाके सां टुटण खां पोइ फ़ज़ाऊं ठही पियूं, मुख़्तलिफ़ सयारा जुड़ी पिया, मुख़्तलिफ़ ख़लाऊं जुड़ी पियूं, स्पेस जुड़ी पियो। उन में जॾहिं धरती जुड़ण लॻी त धरतीअ जे जुड़ण जो जेको मयार हुयो या धरतीअ जे जुड़ण जो जेको अंदाज़ हुयो, उन धरतीअ खे तहो बाला पए कयो, हेठि मथे पियो कयो। वल जिबाल औतादा, त अल्लाह साईं धरतीअ खे बैलेंस करण जे लाइ धरतीअ में पहाड़नि जी जेका साख़्त आहे, जहिड़ो कर उनखे किलियुनि वांगुरु खोड़े छॾियो त जीअं धरती पंहिंजे बैलेंस में हुजे। हाणे जियालॉजिकल इल्म जा जेके माहिर आहिनि, जियालॉजिस्ट जंहिंखे असां चऊं, उहे ॼाणनि था त ज़मीन जी बिहक जेका आहे, उन बिहक में पहाड़नि जो जेको ऊचो हुजणु आहे ऐं उन्हनि पहाड़नि जे विच में जेको स्पेस आहे, वरी उन्हनि में जेके रस्ता था निकिरनि या जिते जिते आबादीअ जो इम्कानु आहे, उते उते माण्हूअ जबलनि खे टुके ऐं रस्ता ठाहे वञी पंहिंजूं मंज़िलूं वॾियूं आहिनि। इन्हनि सभिनी में जेको इंसान जे तख़लीक़ जो राज़ आहे, उहो थो परोड़जे। कीअं थो राज़ परोड़जे त करमना बनी आदम, वलक़द करमना बनी आदम व हमलना फिल बर वल बहर। हाणे बर में अची थी वञे धरतीअ जी उहा ख़ुश्क जाइ जेका पाणीअ खां मतिलबु हिकिड़ो त पाणी आहे जेको धरतीअ खे चौधारी इहातो कयूं वेठो आहे। ॿियो धरतीअ जो ख़ुश्कीअ जो हिसो आहे। ख़ुश्कीअ में इंसान जी आबादीअ जो तनासुब तमामु घणो आहे ऐं बहर जेको आहे, माना पाणियाठ जेको आहे, धरतीअ जे चौधारी जेको पाणी आहे, उहो धरतीअ जे उन्हनि सतनि ई बरनि खे पाण में कनेक्ट थो करे। बर में बि बहर में बि, छो त बहर में बि मख़लूक़ात जो तमामु घणो रेशो आहे। मख़लूक़ात जे जेके असां आबी मख़लूक़ात था चऊं, उन मख़लूक़ात में परवरदिगार आलम जा उते बि खोड़ सतरा असरार आहिनि। उन्हनि सभिनी शयुनि जी तख़लीक़ जो बाइस जेको आहे, उहे शयूं जंहिं मख़लूक़ जे लाइ तख़लीक़ कयूं वयूं आहिनि, उहो आहे इंसान। त अल्लाह साईं इंसान खे जेका इज़त ऐं तकरीम अता फ़रमाई आहे, उन इज़त ऐं तकरीम जो बाइस जेको आहे, उहो परवरदिगार आलम पाण बयानु फ़रमायो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त माण्हूअ जे तख़लीक़ जो जेको बुनियादी मक़सदु आहे, सो इहो आहे त हू अल्लाह जी इबादत करे। इबादत जो लफ़्ज़ इंसान जे सॼी ज़िंदगीअ खे इहातो थो करे। हाणे धरतीअ ते मख़लूक़ात जा केतिरा ई क़िस्म आहिनि। इन त उद्दू नेमत अल्लाह ला तोसूआ, हिकिड़ियूं अल्लाह साईं जूं नेमतूं आहिनि जेके ॻणे नथियूं सघजनि। ॿियो अल्लाह साईं जे मख़लूक़ात जो ज़िक्र आहे, जंहिंमें अल्लाह साईं जंहिंखे पंहिंजो लश्कर थो करार ॾे। फरमाए वमा यअलम जुनूद रब्बिक इल्ला हू, त पंहिंजे मख़लूक़ात जो राज़ ऐं पंहिंजे मख़लूक़ात जी कथ ऐं पंहिंजे मख़लूक़ात जो तइदादु सिर्फ़ु उहो ई ॼाणे थो। ऐं उन सॼी मख़लूक़ात में मुकर्रम तरीन मख़लूक़, इज़त वारी मख़लूक़, अहसन तक़वीम मख़लूक़ जेको इंसान जे सूरत में अल्लाह साईं तख़लीक़ फ़रमाई आहे, उनखे बर ऐं बहर ते अल्लाह साईं दस्तरस बि अता फ़रमाई आहे, उन ते हुकूमत बि अता फ़रमाई आहे। उन ई हुकूमत खे बरक़रार रखण जे लाइ हर इंसान पंहिंजे जोहर में हाकिम आहे।
हर इंसान पंहिंजे जोहर में आबिद आहे, हर इंसान पंहिंजे जोहर में परवरदिगार जे हर सिफ़त जो हिकिड़ो ख़ूबसूरत ओलड़ो आहे। अल्लाह साईं अल ख़ालिक आहे। जॾहिं सिफ़त ख़ल्क़ जी तजल्ली इंसान जे रूह ते पलटण फरमायाई त उहो क़ुवत तख़लीक़ जो जोहर इंसान जे फितरत जो ख़ासो बणिजी वियो। त अल ख़ालिक मुतलक़ त अल्लाह साईं जी ज़ात आहे, पर उन अल ख़ालिक जे तख़लीक़ी जोहर जो हिकिड़ो नंढड़ो हिसो इंसान खे बि अता थी पियो। ऐं तव्हां ॾिसो था त यख़्लुक़ माला तअलमून जो सॼो राज़ जेको सरबस्तो आहे उहो पाए तकमील इंसान जे हथां पियो थिए। अल्लाह साईं सुवारियुनि जो क़ुर पाक में ज़िक्र फरमायो आहे त वल ख़ैल वल हिमार, त घोड़ा, खच्चर, गॾह, लितरकबूहा वज़ीन, उन्हनि ते सवारी बि कयो तव्हां ऐं उन सवारीअ ते तव्हां पंहिंजी हिकिड़ी सोभिया ऐं सूंहं बि माणियो। घोड़े ते चढ़ण ते माण्हू फ़ख़ुरु महसूसु कंदो आहे। गॾह ऐं खच्चर जेके आहिनि उहे बार बरदारीअ जे लाइ आहिनि। त उन में सभिनी में जेको राज़ जो पासो आहे, जेको इंसान जे तख़लीक़ जे लाइ अल्लाह साईं फरमायो त उहे मां तव्हांजे लाइ सूंहं ऐं सोभिया जो बाइस बणाया आहिनि, घोड़नि जी सवारी। ऐं घोड़नि जो क़ुर पाक में घोड़नि जी टाप जो, घोड़नि जे लश्कर कुशीअ जो जेको मंज़र बयानु थियल आहे, वल आदियात ज़बहन फल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहन फ़असरन बिही नक़अन फ़वसतन बिही जमअ इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। घोड़नि जो ज़िक्र आहे। वल आदियात ज़बहन फल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहा। उहे घोड़ा जेके पंहिंजे सुंबनि सां जॾहिं पहाड़ी सरज़मीन ते डोड़नि था त उन्हनि जे सुंबनि सां जॾहिं पथर टकराइजनि था त उन मां चिणगूं थियूं निकिरनि। उन्हनि चिणगुनि जो अल्लाह साईं कसम थो खणे। कसम खणण जो मक़सदु छा हूंदो आहे त उन मंज़र खे अहमियत ॾिबी आहे, उन मंज़र जे तारीख़ खे अमर करे छॾिबो आहे, उन मंज़र जे हैसियत खे मुसलम ऐं क़ाबिल तवजुह करण जे तरफ़ ध्यानु छिकाए वेंदो आहे माण्हूअ जो। त जेके ठोकनि था पंहिंजा सुंभ ज़ोर सां पथरनि में ऐं पोइ उन्हनि पथरनि मां चिणगूं थियूं उथनि, असर न बिही न का। इहो वरी जंगनि जो पस मंज़र आहे त अॻ में जॾहिं जंगनि में यलगार थींदी त यलगार जो जेको वक़्तु हूंदो फ़ातिहीन जो, उहो हूंदो सुबुह जो पहर। सुबुह जो पहर वसुबह इज़ा तनफ़स, सुबुह जे पहर जो बि अल्लाह साईं कसम खयो आहे त कसम आहे सुबुह जो जॾहिं सुबुह साह थो खणे। सुबुह साह थो खणे। सुबुह जे साह खणण जो मक़सदु छा आहे त माना सिजु असुल में सुबुह जेको थिए थो, राति जेका थिए थी, उहो ईअं न आहे त सिजु लही वियो त उहो सिजु ग़ाइबु थी वियो। धरतीअ जे जंहिं छेड़े तां सिज खे ज़मीन ओॾी थी अचे त असां चऊं था सिजु लही वियो, माना असांजी ज़मीन सिज खे ओॾी थी चुकी हूंदी आहे, जेको मंज़र पेश कंदो आहे सिज लहण जो। ऐं वरी जॾहिं ज़मीन सिज खे आॾी ईंदी आहे, ओॾी थींदी आहे त सिजु लही वेंदो आहे। जॾहिं आॾी ईंदी आहे त पोइ पंहिंजो सुबुह जो मंज़र ज़ाहिर थींदो आहे। सुबुह जे मंज़र में माण्हू ईअं महसूसु कंदो आहे त ॼण सुबुह साह पियो खणे, छो त पखी पखण उथनि था, माल छुड़े थो ऐं उहो निकिरे थो, उन जाइ में माल में पियल जेके चड़ा आहिनि उहे वॼनि था, तहरुक पैदा थो थिए, चुरपुर थी शुरू थिए, त माना ॼण ज़िंदगीअ में हिकिड़ो नओं साह थो फूकिजे। न त राति में त सॼी राति जेका आहे वल्लैल इज़ा यग़शा, राति जेका आहे उहा पंहिंजे ढक में ढकियल आहे ऐं ॼण त उन में जेका माठार आहे उहा माठार ॼण ज़िंदगीअ खे ते सख़्तो तारी करे छॾींदी आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायल वल्लैल इज़ा यग़शा, राति ॼण जेका आहे सा ढक आहे। ऐं वसुबुह इज़ा तनफ़स, सुबुह जो कसम जॾहिं उहो साह थो खणे। ऐं उते सुबुह जो छा थींदो आहे, उन सुबुह में घोड़नि जी लुट ऐं यलगार कीअं थींदी, इन ते पाण चऊं था नंढड़े वक़्फ़े खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, वसुबह इदा तनफ़स, सुबुह जॾहिं साह थो खणे। असां आयासीं मज़ाहिर फितरत जे ख़ूबसूरतियुनि तां, ॻाल्हि शुरू कईसीं अल्लाह साईं जी मख़लूक तां। वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू, त पंहिंजे मख़लूक जे तइदाद ऐं कथ खे सिर्फ़ु पाण थो ॼाणे। उनजी मख़लूक जा जेके ख़ूबसूरत नज़ारा आहिनि उन में अल्लाह साईं फरमाए थो वल ख़ैल वल बिगार लितरकबु वल ख़ैल वल हिमार लितरकबुहा वज़ीन, त खच्चर गॾ ऐं घोड़ा, ऐं घोड़नि जे वरी ख़ूबसूरतीअ जो जेको सबबु ॿुधायो वियो आहे त तव्हां उन ते सवारी करे ऐं पंहिंजे वक़ार खे बुलंद था कयो। ऐं उन्हनि घोड़नि जे चाल खे वरी परवरदिगार आलम कसम खणी उनखे अहमियत ॾिनी आहे। ॻाल्हि कईसीं त सुबुह जे वक़्त में घोड़ा जेके आहिनि फ़असर न बि न कान फ़वसत न बि जमआ वल आदियात ज़बहन फल मूरियात कदन वल फल मुगीरात सुबहा, त सुबुह जे पहर में जंगजू जेके हूंदा हुआ फ़ातिह उहे अटैक कंदा। अञा ताईं ईअं ई आहे, पर हाणे लोही घोड़ा आहिनि जेके फ़िज़ा में उॾामनि था तयारनि जे सूरत में, पर तॾहिं घोड़नि जे ज़रिए फ़ातिह जेके जंगजू हूंदा, सुपह सालार हूंदा, पहलवान हूंदा, ताक़तवर हूंदा, जर्नेल हूंदा, उहे घोड़नि ते चढ़ी ऐं सुबुह जे वक़्त में लुट छो कंदा त इहो पहर अहिड़ो आहे जंहिं पहर में इंसान जे मथां निंड जो ग़लबो हूंदो आहे। वसुबुह इज़ा तनफ़स, सुबुह जॾहिं साहु खणंदो आहे त थधी हीर लॻंदी आहे। लॻे हीर उन वक़्तु थी दिलि पसंदि, थिए कीन थी सा सुबुह ताईं बंदि। नंढे हूंदे जेको सुबुह नाले नज़म हूंदो हुयो, मां सम्झां थो त 3 दर्जे जे सिंधी किताब में इहो नज़म पढ़ंदा हुआसीं असां। सुबुह जी चङी महल आहे घणी, रखी ख़ासियत उन में ख़ासी धणी, अवल तारो निकिरे विहाऊ जॾहिं, पिरिय पासे ओभर फुटे थो तॾहिं, थियो तारा हिक ॿिए पुठियां गुम वञनि, निशानियूं सुबुह जूं थियूं ज़ाहिर थियनि, पखी था उथी कनि मिठियूं ॿोलियूं, वणनि तिन जूं दिलि खे पयूं लोलियूं, लॻे हीर उन वक़्तु थी दिलि पसंदि, थिए कीन थी सा सुबुह ताईं बंदि, उन यदम चङो पियो वणे आसमान, वणनि दिलि खे था बाग़ वण टिण मकान। सो इहो जेको सुबुह जो मंज़र आहे उन में का कुदरत ॾाढी दिलकशी रखी आहे। ऐं सुबुह जे उन मंज़र जो में जेका माण्हूअ जे मथां निंड तारी थी थिए, उन जे निंड जो जेको ग़लबो थो थिए, उहो ग़लबो इंसान ते खे ॼण त गाफ़िल थो करे। गफ़लत जो मतिलबु हो गफ़लत जो मतिलबु न आहे जेको इंसान खे पंहिंजे आदतुनि में नेगेटिव बणाए, उहा गफ़लत ॿी शइ आहे। हीअ गफ़लत आहे माना माण्हू पंहिंजे दिमाग़ ते वस नथो रखी सघे एतिरे ख़ूबसूरत पहर में, थधी हीर में ऐं मिठे पहर में, मिठी महल में माण्हूअ ते जॾहिं ईंग तारी थी वञे त उन वक़्तु माण्हू जेके सुपह सालार हूंदा आहिनि उहे ताड़ींदड़ ताड़ने वाले क़यामत की निगाह रखते हैं, अची माण्हुनि खे फुरींदा लुटींदा। करमना बनी आदम, त इंसान जे तकरीम जो जेको इज़त जो बाइस आहे, उन इज़त जे बाइस में परवरदिगार आलम उन जा जेके हवाला थो बयानु करे, उन्हनि हवालनि में जेको घोड़े सवारीअ जो मंज़र आहे, उन घोड़े सवारीअ में बि इंसान जे लाइ तकरीम जो बाइस आहे। पाण त माण्हू अहसन तकवीम आहे सिंधी कल्चर में, बल्कि तक़रीबन दुनिया जी हर तहज़ीब में इहो कल्चर रहियो आहे। असांजो पटको अलॻि साख़ जो रहियो आहे। पटको अलॻि साख़ जो माना असांजे सिंधी कल्चर जे पटके में तुरो घटि हूंदो आहे, पगड़ सिधो सो मथे ते रखी बोस्कीअ जो। असां पंहिंजे नंढपण में इहे लकाव ॾिठासीं, पर मां सम्झां थो त उन्हनि जो असांजे नंढपण जो उहो आख़िरी मरहलो हुयो जंहिंमें इहे शयूं असां ॾिठियूंसीं पसियूंसीं। घोड़े ते सवार थी ऐं पगड़ मथे ते रखी जॾहिं हलंदा, टप टाप 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 कंदा वेंदा, टपक 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 कंदा हलंदा वेंदा घोड़े सवार, त उन्हनि जे ॾिसण में जो हिकिड़ो लुत्फ़ु ईंदो, उन में इंसान जे अहसन तकवीम हुजण जो मंज़र ऐं उन जे मुकरम हुजण जो संगम,
इहे इंसान जी ख़ूबसूरतीअ जो बाहिस बणबियूं इहे ॿई शयूं। त ज़मीन जी जेका बेहक आहे उन बेहक में आबी मख़लूक़ात जो ज़िक्र थियो। आबी मख़लूक़ात मां असां बर यानी ख़ुश्कीअ जे मख़लूक़ात ॾे हलिया आयासीं। आबी मख़लूक़ात में अजगर जहिड़ियूं मच्छियूं बि मौजूदु आहिनि, मांगर मच्छ बि मौजूदु आहिनि, वाॻूं बि मौजूदु आहिनि। मांगर मच्छ ते अजगर जहिड़ियुनि मच्छियुनि ते मूंखे हिकिड़ो किसो यादि अची वियो जेको इसराइलियात में बयानु थियलु आहे अलाह साईं जी रज़ाकियत ते। इंदल्लाह यर्ज़ुक़ मन यशा बग़ैर हिसाब। अलाह साईं जंहिंखे तख़लीक़ फ़रमायो आहे उनखे रिज़्क़ रसाईंदो आहे हिसाब किताब खां सवा। त रिज़्क़ शइ ई अहिड़ी आहे जेका हिसाब किताब सां नथा ॾेई सघो तव्हां। रिज़्क़ में मख़लूक़ात जे लाइ परवरदिगार आलम जीअं बेहिसाब पंहिंजी सिफ़त खे रखियो आहे, ईअं इंसाननि जे लाइ बि रिज़्क़ जी कुशादगीअ में हिसाब किताब रखण जो जेको चकर आहे उहो बेबरकती पैदा कंदो आहे। मानी ॻणे पचाइणु, मानी ॻणे ॾियणु, इहे शयूं बेबरकतीअ जो बाहिस थींदियूं आहिनि। असां शहरी ज़िंदगीअ में मतिलबु जेके ॻोठ असांजा आहिनि उहे न ॻोठ आहिनि न शहर आहिनि। उते जॾहिं पैदा थियासीं त शहरी ज़िंदगीअ जे माहौल जो घणो असरु हुयो। पोइ मानियूं जेके पचंदियूं उहे ॻणे पचंदियूं भातीअ जे लाइ। फलाणो नंढड़ो ॿारड़ो आहे उहो हिकिड़ी मानी खाईंदो, फलाणो वॾो भाती आहे उहो 2 मानियूं खाईंदो। 2 मानियूं जेके आहिनि महिमान जे लाइ पकियूं, माना मर्द जे लाइ 2 मानियूं या 3 मानियूं। वरी मानीअ जी जेका साख़्त हूंदी आहे उहा बि मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जी, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। बरोच हेॾी वेकरी मानी पचाईंदा आहिनि, थुली मानी पचाईंदा आहिनि। मेमन कम्यूनिटीअ जा माण्हू जेके असां आहियूं उहे विचोली मानी पचाईंदा आहियूं, अटो जो तनासुब हुन में पूरो सातिरो रखंदा आहियूं। त ॻणप वारी मानी पचंदी। वरी जॾहिं ॿाराड़ीअ में घुमणु वेंदा हुआसीं जिते अञा शहर जी हवा न पहुती, उते असां वटि महिमाननि जेका मानी खणी वेंदा हुआसीं उहा ॻणियल हूंदी। माना 4 माण्हू आहिनि त वधि में वधि 6 मानियूं खणी वेंदा हुआसीं, छो त अंदाज़ो हूंदो हो घर वारनि खे त एतिरी बि मानियूं खाई सघिजे थो। पर ॿाराड़ीअ में जॾहिं घुमणु वेंदा हुआसीं त दस्तरखान में जॾहिं मानी ईंदी, ॼणू भली हिकिड़ो हुजे महिमान। मेज़बान जो वरी उन्हनि जे अक़दार में इहा शइ शामिलु आहे वैल्यूज़ में ऐं तहज़ीब में त महिमान सां गॾु मेज़बान मानी न खाईंदो आहे। महिमान जेका मानी बचाईंदो, मेज़बान वरी उहा खाइण में फ़ख़ुरु महसूसु कंदो। इहे हिकिड़ियूं ख़ूबसूरत रिवायतूं आहिनि असांजूं। त ॿाराड़ीअ में जेका हिकिड़े ॼणे जे लाइ मानी ईंदी, थो मानियुनि जो ईंदो। माना जेके असांजे घरनि में सभिनी भातियुनि जे लाइ पचनि, ॿाराड़ीअ में उहो थो मानियुनि जो सिर्फ़ु हिकिड़े महिमान जे लाइ ईंदो। त उन्हनि वटि बरकत बि एतिरी हुई जो ॿाराड़ीअ जो माण्हू एतिरो परेशान न हूंदो आहे। ॻोठाणो माण्हू पंहिंजे रिज़्क़ जे हवाले सां एतिरो परेशान न हूंदो आहे। ॿियनि मामलनि खां बि काफ़ी सातरनि खां बचियलु आहे उहो। तव्हां ॾिठो हूंदो त महिनत कश जेको इंसानु आहे, पोरियो कंदड़ जेको माण्हू आहे, उन जे ज़िंदगीअ में एतिरो लुत्फ़ आहे जेतिरो लुत्फ़ साहिब वसाइल ऐं आसूदे माण्हूअ जी ज़िंदगीअ में न आहे। पोरियत माण्हू हिकिड़ो त फितरत सां हम आहंग थी ज़िंदगी थो गुज़ारे। सिज उभरे खां हुनजी अखि खुलंदी ऐं हू पंहिंजे पोरे जी तयारी कंदो। जंड जुड़ियो, माल छुड़ियो, राति खुटे थी, अला बाख फुटे थी। इहो सुबुह जो हिकिड़ो ख़ूबसूरत पहर आहे जंहिंखे अयाज़ पंहिंजी शाइरीअ जो हिकिड़ो अमर मंज़र अर्पे छॾियो। त जंड जुड़ंदा हुआ, माल छुड़ंदा हुआ ऐं राति खुटंदी हुई, बाख फुटंदी हुई त हारी उथंदा हुआ। हारी हलिया हर खणी एट जोड़ींदा। त उहे जॾहिं एट जोड़े हर खणी हलंदा हुआ त हाणे उन्हनि जी महिनत जो वक़्तु जॾहिं शुरू थियो त उहे सॼो ॾींहुं महिनत कंदा। उन्हनि वटि नेरनि ईंदी। लफ़्ज़ नेरनि जो असां विसारे छॾियो आहे, हाणे उनखे नाश्ते में बदिलाए छॾियो अथसीं। ख़बर नथी पए त नाश्तो अलाए डबल रोटीअ खे चइबो आहे, अलाए पापे खे चइबो आहे, अलाए टोश खे चइबो आहे, अलाए चांहि खे चइबो आहे। नेरनि लफ़्ज़ में सिधो संहूं मखियल मानी, उफराटो ऐं मखणु, माखी ऐं ॾुध, लस्सीअ जो गिलास, इहो नेरनि लफ़्ज़ में इहो तसवुरु थो उभरी अचे। ऐं लफ़्ज़ नेरनि उचारण सां असां ॿिए जे ज़हन में यकदमि ॿाराड़ीअ जो हिकिड़ो हुगा तरी थो अचे जेको दिलि में थधिकार थो पैदा करे। लफ़्ज़ नाश्तो, अलाए छा आहे नाश्तो। वरी साईं हल त हुनखे फास्ट फूड अजीबो ग़रीब इस्तिलाह थी था वञनि, जो सॼो अहसास कमतरीअ जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको माण्हुनि जे मथां मुसलत थो थिए। त उहो पोरियत माण्हू जॾहिं नेरनि करे वरी सिज मथे चढ़ी अचे, वरी साही पटे,
साई पटे वरी जॾहिं ज़वाल थिए, सिज लड़ी वञे त वरी पंहिंजे कम खे जुंबी वञे। कम खे जुंबी वञण खां पोइ वरी जॾहिं शाम जो पहर थिए, पेशी चवंदा हुआ शाम खे, जॾहिं शाम जो पहर थिए उहो घर अचे त सांझीअ टाणे उनखे वरी मानी मिलंदी। हिकिड़ी मानी नेरनि जो खाईंदो, ॿी मानी अची खाईंदो सांझीअ टाणे, माना टेपरी ऐं सांझीअ जे विच में सांझीअ टाणो हुनखे चइबो। उहा मानी खाईंदो। सुम्हण जे सुम्हणीअ वारी, सुम्हणी इशा खे असां सुम्हणी चवंदा आहियूं, माना सुम्हण जे महल खे वेझो कंदड़ पहर, सोमहणी, सुम्हण वारो पहर। उन में सुम्हंदो त उनखे निंड खणी वेंदी, एॾी मिठी निंड कंदो। ऐं मानी जेॾी महिल खाईंदो उनजो हाज़मो एतिरो तेज़ हूंदो जो पेट भरे खाईंदो ऐं उहा बहितरीन तरीक़े सां हज़म बि करे वठंदो। इन जे करे अलाह साईं जेको फरमायो आहे न त अल कासिब हबीबुल्लाह, जेको महिनत करे कमाए खाए थो उहो मुंहिंजो दोस्त आहे। जेको महिनत करे कमाए खाए थो, हाणे महिनत में हथ जो पोरियो बि अची थो वञे, उज़वनि जी हणवट जो पोरियो बि अची थो वञे, दिमाग़ सां जेको माण्हू ऑफिस में वर्क थो करे उहो बि अची थो वञे। हीअ जेके असांजा साथी आहिनि, जेके कैमरामैन आहिनि, जेके भॼ डुक कनि था, जेके डायरेक्शन ॾियनि था, इहो बि इन्हनि जो पोरियो आहे। इन्हनि सभिनी पोरियो कंदड़नि खे अलाह साईं फरमाए थो हबीबुल्लाह, इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, इहे मुंहिंजा महबूब आहिनि। छो त इहे फितरत खे रवां दवां था रखनि, फितरत सां हम आहंग था थियनि ऐं पंहिंजी सिहत हासिल करे उन में परवरदिगार जो मिठो नालो जॾहिं उचारनि था त उन्हनि जे ज़ुबान ते शुक्राने जा अल्फाज़ था अचनि। आहे न त ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम, त जेको माण्हू शुक्राने सां सरशार थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, अलाह साईं जो उन सां वाइदो छा आहे, ल अज़ीदन्नकुम, त उन जे ज़िंदगीअ जे हर शइ खे मां वधाईंदो रहंदुसि, बरकत पैदा कंदुसि। ॻाल्हि असां छेड़ीसीं रिज़्क तां, अलाह साईं जी रज़ाकियत जी जेका सिफ़त आहे, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह साईं ॾिनी हुई जेका बादशाही, रूए ज़मीन जी रुॻो न बल्कि रूए ज़मीन ते जेका मख़लूक मौजूदु आहे उन सॼी मख़लूक जी ते बि अलाह हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी बादशाही हूंदी हुई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम बेहसियत बशर जे अलाह साईं खे चयो त तूं मूंखे सभु इख़्तियार ॾेई छॾिया, हवा मुंहिंजे वस में आहे, पखी पखण मुंहिंजे वस में आहिनि, जिन्नात मुंहिंजे वस में आहे, धरतीअ जी हर मख़लूक तो मूंखे वस में ॾिनी आहे, मां उन्हनि जी उलिमना मंतिक़ तैर। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे पखियुनि जी ॿोली बि ॾांहुं वेंदी हुई त पखी छा था पाण में ॻाल्हाइनि। जेको किविल जो किसो मशहूरु आहे, ल यहतिमन्नकुम सुलेमान व जुनूदहू, किविल चयो न त पंहिंजे साथियुनि खे त ॿिर में हलियूं वञो, सुलेमान जो लश्कर पियो अचे, तव्हांखे लताड़े न वञे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम किविल जी उहा सरगोशी ॿुधी वरिती हुई। एतिरो अलाह साईं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हुकुमरानियत जो जी वुसअत अता फरमाई हुई। आबी जीवत में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो कीअं हो उन ते पाण ईंदासीं हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. ॻाल्हि पई कईसीं आबी मख़लूक जी। आबी मख़लूक तां किसो किथां छिड़ियो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी बादशाहीअ सां। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे खे अलाह साईं इंसान करे तख़लीक़ फरमायो। त इंसान जी तख़लीक़ खां अॻु में जॾहिं धरती अलाह साईं ठाही त धरतीअ ते जॾहिं अलाह साईं पहाड़ ठाहिया, लमा ख़लक़ल्लाहुल अर्ज़ जअलत तमीद, जॾहिं अलाह साईं धरतीअ खे ख़लक़ियो त ज़मीन पंहिंजे जेका बेहक में आहे बाल वांगुरु, नारंगीअ वारे बाल वांगुरु तमीद फल बि पई वञे, विछाए बि पई वञे। फ़ख़लक़ल जिबाल फ़आद बिहा अलैहा फ़स्तक़र्रत, उहा वञे पई विछाए बि त अनबैलेंस पई थिए, लुॾे पई, धुॾे पई। अलाह साईं फरमायो फ़ख़लक़ल जिबाल, पोइ मूं पहाड़नि खे उनजे मथां ख़लकियो, फ़आद बिहा, पहाड़नि खे ॼण किलीअ बणाए उनखे ठोके छॾियमि, फ़स्तक़र्रत, त ज़मीन बैलेंस थी वई,
हाणे ज़मीन जी जेका गर्दिश थींदी उन में बैलेंस रखण जो इहे जेके जियालॉजिस्ट आहिनि उहे इन राज़ खे चङी तरह परोड़े बि सघनि था ऐं ॼाणे बि सघनि था। फ़अजबतिल मलाइकत मिन शिद्दतिल जिबाल, पहाड़नि जी शिद्दत ॾिसी, धरती त मिटी हुई न, मिटीअ सां भरपूर हुई ऐं उन में मादनियात जेके हुया उहे बि नरम हुया। फ़अजबतिल मलाइकत मिन शिद्दतिल जिबाल, पहाड़नि जी सख़्ती ॾिसी मलाइकनि खे अजब लॻो, अचरज में पइजी विया, वञ भेण एॾी सख़्तु अलाह साईं जी बनावट। कालू या रब हल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनल जिबाल, मलाइकनि अर्ज़ु कयो साईं भला ही एॾा तो सख़्तु पहाड़ पैदा कया आहिनि, पहाड़नि खां वधीक बि भला का सख़्तु शइ आहे जेका तो पैदा फरमाई हुजे। काल दाम अल हदीद, अलाह साईं फरमायो हाउ अल हदीद, पहाड़नि खां वधीक सख़्तु शइ पहाड़नि में मौजूदु धातु आहे जंहिंखे चइजे थो लोह। उहो लोह जॾहिं निकिरे थो उन लोह मां मुतरको थो ठहे, उहो मुतरको जॾहिं पहाड़ ते हणिजे थो त उहो पहाड़ ज़रा ज़रा थी सघे थो। त लोह पहाड़ खां पथर खां वधीक सख़्तु आहे। कालू या रब फहल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनल हदीद, मलाइकनि अर्ज़ु कयो साईं भला पोइ लोह खां वधीक बि का सख़्तु शइ आहे जेका तो तख़लीक़ फरमाई आहे, जेका तो पैदा फरमाई आहे। काल नअम अन्नार, अलाह साईं फरमायो हाउ, लोह खां वधीक सख़्तु शइ जेका आहे उहा बाहि आहे। बाहि पंहिंजे जोहर में ॾिसण में नरम थी अचे, पर उन जे बाहि जे ताक़त जी जेका सख़्ती आहे उहा एॾी आहे जो बाहि खे पंहिंजे उन तनासुब सां ॿारे जॾहिं लोह खे रिझाईंदो त लोह विझंदोसि त लोह रिझी वेंदो। जीअं नंढे हूंदे लोहरनि जे दुकान ते वेंदा हुआसीं, उते ॿाराड़ीअ जा माण्हू ॾाटा ठपराइण ईंदा हुआ, या पंहिंजो ॾाटो नऊं ठाहींदा हुआ, या टिफिनियूं ठाहे ॾींदा हुआ, या लोह जूं ॿियूं शयूं जेके ठाहींदा हुआ, घोड़नि जा सुंभ ठाहींदा हुआ, त उहे उन्हनि खे हिकिड़ी धवणी हूंदी। हाणे बि आहिनि ॿाराड़ी जेके ख़ालिस ॿाराड़ियूं आहिनि, उते इहे धवणियूं अञा बि आहिनि। धवणीअ सां कोयला ॿारे उन्हनि खे टांडो करे उन में लोह फिटी कंदा, पोइ लोह ॻाढ़ो थी वेंदो। उन ॻाढ़े लोह खे कढी लोह जे औज़ार ते रखी उनखे वॾाण हणंदा। वॾाण माना वॾो मुतरको, वॾे मुतरके सां पोइ उनखे जाॾे फेराइनि लोह खे उहो फिरी वञे। माना पहाड़ खां वधीक सख़्तु लोह, लोह खां वधीक सख़्तु बाहि। फ़क़ालू या रब फहल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनन नार, भला मलाइकनि अर्ज़ु कयो त बाहि खां का वधीक सख़्तु शइ आहे जेका तो पैदा फरमाई आहे। काल नअम अलमा, अलाह साईं फरमायो हाउ, पाणीअ वरी बाहि खां बि वधीक सख़्तु आहे। सख़्तु माना पाणीअ जे जोहर में जेका ताक़त रखियल आहे उहा बाहि खां बि वधीक आहे। छो त जेका बाहि केमिकल मां पैदा ॿरियल न हुजे, उन बाहि खे जेकॾहिं केमिकल वारी बाहि ते पाणी हणिबो त उहा बाहि अञा वधीक मचंदी। पर जेका बाहि अंगरनि जी हूंदी, टांडनि जी हूंदी या काठियुनि जी हूंदी, उन्हनि ते पाणी हणिबो त उहा बाहि विसामण लॻंदी आहे। केमिकल जी बाहि वरी केमिकल सां ई विसामबी आहे। कालू या रब फहल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनल माए, मलाइकनि अर्ज़ु कयो अलाह साईं भला पोइ पाणीअ खां वधीक बि का शइ तो पैदा फरमाई आहे। काल नअम अर्रीह, अलाह साईं फरमाइनि हाउ, पाणीअ खां बि वधीक मूं सख़्तु शइ पैदा फरमाई आहे। अर्रीह, हवा, जेका पाणीअ खे बि मुतहरिक करे सघे थी। समुंडनि में जॾहिं हवा जो तनासुब वधी वेंदो आहे त उहा समुंड जे पाणीअ खे में जेका उथल पुथल पैदा कंदी आहे, उहो पाणीअ जी उथल सैलाब बणिजी ऐं आबादियुनि खे ॿोड़ण लॻंदी आहे। या इन में जेको मींहं ऐं वाच, मींहं वाच जेको लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, पाणी मथां आसमान मां वसंदो आहे, वरी उन में जॾहिं हवा हूंदी आहे त उहो अञा वधीक मींहं खे तेज़ कंदी आहे। माना ककरनि मां पाणीअ खे वधीक तेज़ीअ सां किराईंदी आहे, मींहं वाच करे जेके चइबो आहे अचे थी। कालू या रब फहल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिन अर्रीह, मलाइकनि अर्ज़ु कयो साईं भला पोइ हवा खां वधीक का सख़्तु शइ। काल नअम इब्न आदम, अलाह साईं फरमायो हाउ, जेको वरी हवा खां बि वधीक सख़्तु आहे उहो आहे इब्न आदम।
इब्न आदम कीअं त इब्न आदम खे अलाह साईं अकुल जी दौलत अता फरमाई। अकुल जी दौलत जे करे हुन हवा खे बि पंहिंजे कंट्रोल में कयो, पाणीअ खे बि पंहिंजे कंट्रोल में कयईं। आबपाशीअ जो सिस्टम जेको इंसान ठाहियो आहे, दरिया चवंदा आहिनि न बादशाह हुआ, बादशाह दरिया तॾहिं हूंदो जॾहिं बैराजुनि जो सिस्टम न हूंदो। उहो जॾहिं पाणीअ जा ग्लेशियर्स रिझंदा ऐं उहे सैलाब बणिजी ईंदा, पोइ दरिया जो रुख कॾहिं काॾे हूंदो, कॾहिं काॾे हूंदो, कॾहिं काॾे हूंदो। असां वटि 1900 जी शुरूआति में ब्रिटिश एम्पायर, गोरे अंग्रेज़ जेको असांजे मथां मुसलत हुयो, हुकुमरान हुयो, उन्हनि असांखे बैराजूं ठाहे ऐं पाणीअ खे कंट्रोल करण जो हिकिड़ो सिस्टम ठाहे ॾिनो। त इहो इंसान जे अकुल जो कमाल आहे। ऐं उहो ई इंसानु जीअं पाणीअ ते वसितो रखे, जीअं हवा खे पंहिंजे कंट्रोल में कयो। हवा खे कंट्रोल करण जो मतिलबु इहो आहे त माना अहिड़ा औज़ार ठाहिण जिन में हवा जो तनासुब भरे रखणु। जीअं असां गैस जो सिलेंडर भराईंदा आहियूं त गैस जे सिलेंडर में हिकु हिसो हवा जो हूंदो आहे, हिकु हिसो लिक्विड केमिकल जो हूंदो आहे। उन में हवा खे मिक्स कबो आहे। जेकॾहिं हवा खे मिक्स न कंदासीं त पोइ उहा शइ उन में मुकमिल तौर ते मापी न सघंदी, फाटी पवंदी। या जेको तव्हां ट्यूब वठंदा आहियो, पंहिंजो पेस्ट जो ट्यूब, उहो पेस्ट जो ट्यूब जॾहिं तव्हां खोलींदा आहियो तव्हांखे महसूसु थींदो त उनजो हिकिड़ो हिसो ख़ाली आहे। पोइ असां कॾहिं कॾहिं चिड़ खाईंदा आहियूं त कंपनीअ वारनि बेईमानी कई आहे जो उनखे पंहिंजो हिकिड़ो हिसो उनजो ख़ाली रखियो अथनि। ईअं न हूंदो आहे। ट्यूब ते लिखियलु हूंदो आहे त हिन में हेतिरा मिलीग्राम जेका आहे या हेतिरा ग्राम जेका आहे उहा पेस्ट मौजूदु आहे। बाक़ी उहो जेको हवा जे लाइ ख़ाली स्पेस छॾिबो आहे, इन जे लाइ त जीअं उहा उन में मापी सघे, न त उहा उबड़को खाई निकिरी ईंदी। त इन खे हवा खे कंट्रोल करण जो मतिलबु इहो आहे त उन खे बि कंट्रोल इंसान कयो, पाणीअ खे बि कंट्रोल इंसान कयो, लोह खे बि कंट्रोल इंसान कयो। स्टील मिलूं ठाहे उन में असां लोह जे धातुअ खे पघराए ऐं उन मां जेके अजगर जहिड़ियूं शयूं ठाहियूं था लोह जूं, इन्हनि सभिनी शयुनि अलाए वलक़त करमना बनी आदम, इहा सॼी इंसान खे अलाह साईं जेका इज़त बख़्शी आहे उहा इज़त तस्ख़ीर जे करे आहे। काइनात जूं अलाए केतिरियूं शयूं इंसान जे अलाह ताला तस्ख़ीर में ॾिनियूं आहिनि, जेके तस्ख़ीर माना इंसान जे वस में आहिनि। त इंसानु उन्हनि खे जाॾे उबते पासे हलाए, सुबते पासे हलाए। हाणे इम्तिहान इहो आहे, असां अर्ज़ु कयोसीं त इंसान जे तख़लीक़ जो जेको मक़सदु आहे उहो इबादत आहे। इबादत जो चाहे त माना इहे जेके तस्ख़ीर इंसान खे अलाह साईं वसवता फ़रमायो आहे, बाहि ते, पाणीअ ते, हवा ते, लोह ते, पहाड़नि ते, त इन्हनि सभिनी शयुनि मां जेके ज़िंदगीअ जूं सवलायूं पैदा करे, जीअं यसरू वला तो असरू हुकुम बि आहे असांखे त ज़िंदगीअ में आसानियूं पैदा कयो, ॾुखियायूं पैदा न कयो। त इहो सॼो सिलसिलो इबादत जो सिलसिलो आहे। मज़दूर मज़दूरी थो करे, इहा हुनजी इबादत आहे। हारी हर थो काहे, इहा हुनजी इबादत आहे। मुलाज़िम लिखे थो, पढ़े थो, क्लार्की करे थो, इहा हुनजी इबादत आहे। जंहिं माण्हूअ जी जेका पोज़ीशन आहे, जेका सलाहियत आहे, उहा शर्त इहो आहे त उन्हनि पंहिंजनि सलाहियतुनि खे माण्हुनि जे लाइ आज़ार न बणाए। जे आज़ार बणाईंदो त उहा सलाहियत उन जे लाइ बज़ाहिर खणी उन जे ज़ाती ख़ुशहालीअ जो सबबु बणिजे, पर अॻिते हली मुकाफ़ात अमल जे पादाश में उहो उन जे लाइ वबाल जो सबबु बणिजे। आबी मख़लूक में ते जेका हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह साईं वसवता फ़रमायो, उन में हिकिड़ी रिज़्क़ तां बि असां ॻाल्हि छेड़ीसीं। छो त रिज़्क़ जी फिरावानीअ में जॾहिं तव्हां बेहिसाब थींदव त अलाह साईं जूं बरकतूं नाज़िल थींदियूं। ल इन शकरतुम, बेहिसाब थींदव, ल अज़ीदन्नकुम, त उन्हनि शयुनि में मां बरकतूं पैदा कंदुमि। वल इन कफ़रतुम, जेकॾहिं तव्हां हिसाब किताब कंदव, कुफ़र जी हिकिड़ी माना हिसाब किताब बि आहे। शयुनि खे हिसाब किताब सां रिज़्क़ जी शयुनि खे हलाईंदव, इन अज़ाबी ल शदीद, पोइ तव्हांजे उन्हनि शयुनि में बेबरकती अची वेंदी। बेबरकती बि हिकिड़ो अज़ाब आहे। शयूं हुजनि ऐं माण्हूअ जी केतिरियूं बि शयूं हुजनि, पर रड़ पई पवे त पूरत नथी थिए, इहो बि हिकिड़े क़िस्म जी कुफ़रानी कैफ़ियत आहे जेका अज़ाब जी सूरत थी पैदा करे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़्यालु थियो त अलाह साईं मूंखे एॾी तकरीम अता फ़रमाई आहे, एॾी इज़त अता फ़रमाई आहे, त हाणे अलाह साईं खे अर्ज़ु कयां त मूंखे रिज़्क़ जी बि पोज़ीशन अता फ़रमाए त जीअं मां मख़लूक खे रिज़्क़ बि रसाए सघां। अलाह साईं जे दरबार में हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो त अलाह साईं जीअं तूं मूंखे बादशाही अता फ़रमाई आहे, जेका मूंखां पोइ कंहिंजे लाइ बि इन अंदाज़ सां मुनासिब तो न फ़रमाई आहे, मूंसां तो वाइदो फ़रमायो आहे, त हाणे मूंखे
इहा बि ताक़त ॾे त मां तुंहिंजी मखलूक खे रिज़्क़ फरमायां। अलाह साईं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे फरमायो त इहा तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का, रिज़्क़ पहुचाइणु तुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। तो जो मखलूक ते कंट्रोल ज़रूरु आहे, पर उन मखलूक ते तूं ॿिए वक़्तु ख़लकण हार वांगुरु नज़र नथो रखी सघें, तूं उन्हनि खे संभाले नथो सघें। इहो मुंहिंजो शान आहे जेको मां ख़लकण हार आहियां। तूं मखलूक आं, मखलूक जे सॼे तख़लीक़ी वुसअत खे इहातो करे सघे, इहा ॻाल्हि तुंहिंजे लाइ मुमकिन कान्हे का। हज़रत सुलेमान चयो भला हिकिड़ो साल मूंखे मौक़ो अता फरमाए त मां मखलूक खे रिज़्क़ रसायां। अलाह साईं फरमायोसि इहा बि तुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि महीने ते आई, महीने खां हफ़्ते ते आई, हफ़्ते खां हिकु ॾींहं ते आई। हिकु ॾींहं ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अंगल कयो त मूंखे हिकिड़ो ॾींहुं मौक़ो ॾे त मां तुंहिंजी सॼी मखलूक जे रिज़्क़ जो इंतिज़ामु कयां। हदीस में इहो किसो बयानु थियल आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ुबानी। पाण फरमायनि त पोइ जॾहिं अलाह साईं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़े ॾींहुं रिज़्क़ जो इख़्तियार ॾिनो, त उन रिज़्क़ जे हिकिड़े ॾींहं जे इख़्तियार में अलाह साईं फरमायोसि त फलाणे ॾींहं ते मुंहिंजे समूरी मखलूक जो रिज़्क़ जो ऐं इंतिज़ाम तो थिए। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम तयारी फरमाई, जिन्हनि खे गॾु कयईं, जेके हुन जा इफ़रीत हुया उन्हनि खे सॾु कयईं, जेके बि मतिलबु वॾा वॾा जेके तबूत क़िस्म जी मखलूक हुई उन्हनि खे सॾु कयईं। मच्छियुनि खे हुकुम कयईं, जेके तरी आयूं उहे पचायईं, ॿकरियूं कुठईं, छेला कुठईं, उठ कुठईं, रिढूं कुठईं, हर क़िस्म जा ताम तयारु कयईं। त हाणे उन्हनि तामनि जो जेको दस्तरख़्वान विछायो वियो, उन दस्तरख़्वान जो असां हिसाब किताब कयोसीं। असां पंहिंजे निसाब में हिकिड़ो किताबु पढ़ियोसीं, नफ़हतुल अरब, अरबी अदब जो हिकिड़ो किताबु आहे, उन में इहो किसो बयानु थियल आहे। पोइ उनजो जॾहिं हिसाब किताबु कयोसीं कैलकुलेटर खणी, त तनासुब जेको दस्तरख़्वान जो हो 400 किलोमीटर हमचोरस दस्तरख़्वान हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ठाहियो। 400 किलोमीटर हमचोरस दस्तरख़्वान, जंहिं ते हर क़िस्म जा हुन ताम सजाया। ऐं पोइ हवा खे हुकुम कयईं त हिन जे मथां घुलंदी रहो मुतनासिब अंदाज़ में, त जीअं खाधो उॾामे बि न ऐं ख़राब बि न थिए। ऐं हवा खे इहो बि हुकुम पियो, छाकाणि त हवा बि मुसख़र हुई न हज़रत सुलेमान जे हथ में। इहो बि अलाह साईं हुकुम कयसि त उन में एतिरी थधाण रखो जेतिरी थधाण खाधे खे ताज़ो रखण जे लाइ घुरिबल आहे, जीअं खाधो ओसनू न थिए, ख़राब न थिए। हवा हुन जे मथां ॻोल्हण लॻी। उस खे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुकुम फरमाए त तूं हुन जे मथां एतिरी तपश विझ जो खाधो ठरी न वञे, मतिलबु गरम रहे। सुबुह थियो, मच्छी हिकिड़ी समुंड मां मुंहुं कढियो, अलाह साईं जे तरफ़ निहारियईं त मूंखे रिज़्क़ ॾे। अलाह साईं मच्छीअ खे फरमायो त तुंहिंजी दावत अॼु हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कई आहे, तूं वञी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दस्तरख़्वान तां नेरन करे अचु। मच्छी जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई, अलाह ताला जा तकवीनी उमूर आहिनि, वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़, इहे सभु अलाह साईं जे लाइ ॾुखियूं शयूं न आहिनि। मच्छी उथी जॾहिं हज़रत सुलेमान जे दस्तरख़्वान ते आई, त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छीअ खे चयो त बाबा हे सॼो दस्तरख़्वान विछायो पियो आहे, अणकथ दस्तरख़्वान आहे, तूं खाई सघें थी। मच्छीअ दस्तरख़्वान ते हिकिड़ी नज़र फेराई ऐं उनखे हिकिड़े गिरह में गिरकाए वई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इहो ॾिसी अलाह साईं जे हुज़ूर में सर्व सुजूद थी एतिराफ़ करणु लॻो त अलाह साईं वाक़ई रिज़्क़ मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। इहो तूं जीअं बेहिसाब तुंहिंजी ज़ात आहे, तीअं तुंहिंजो रिज़्क़ बि बेहिसाब आहे। ऐं उहो बेहिसाब रिज़्क़ मखलूक खे तूं ई ॾेई सघें थो, तूं ई उन में बरकतूं पैदा करे सघें थो, मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। मच्छी हज़रत सुलेमान खे चयो, हीअ मुंहिंजी नेरनि जेका आहे, अहिड़ा मां ॿ खाईंदी आहियां नेरनि में। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयोसि, तूं ॼाण मुंहिंजो रज़ाक़ तुंहिंजो रज़ाक़ ॼाणे, रिज़्क़ ॼण मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। त परवरदिगार आलम इंसान जे तकरीम जे लाइ जेको बि इंतिज़ाम फरमायो आहे, उन में इबादत जो जेको पासो आहे, उन इबादत जे पासे में असांखे इहो सबबु थो मिले त असां बेहिसाब थियूं। जेकॾहिं ज़िंदगीअ में माण्हुनि सां हिसाब किताब करणु शुरू कयोसीं, त पोइ असांजी ज़िंदगीअ मां बरकत ख़तमु थी वेंदी। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान
Ramadan, Ramadan, Ramadan. Salam Ramadan, Ramadan, Ramadan. सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।